नाज़रीन, हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाक़नि मां फुर या कलम 550 में हथ करे चालान कयल गाॾियूं मालिकी न थियण करे सालनि खां हटड़ी थाणे ते बीहारियूं वयूं आहिनि, जेके सड़ी तबाह थी वयूं आहिनि। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहिनि SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, आगाह कजो, गाॾियुनि जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके गाॾियुनि जूं फुरूं ऐं 550 में गाॾियूं हथु कयूं वञनि थियूं। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस उहा हथु करे थी ऐं उहे सभु गाॾियूं जेके आहिनि उहे हटड़ी थाणे ते गॾु करे रखियूं वञनि थियूं ऐं सालनि जा साल उन्हनि गाॾियुनि जी जेका आहे कोर्टनि में पेश कई वञे थी, पर उन जे बावजूदि जेको कोर्टनि में को बि उन गाॾियुनि जो मालिक न थियण जे करे उहे गाॾियूं हटड़ी थाणे ते वापसि बीहारियूं वञनि थियूं। ऐं हटड़ी थाणे ते हिकिड़ो अहिड़ो शोबो क़ाइमु कयो वियो आहे जंहिं शोबे तहत हू गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन करे बीहारियूं थियूं। उहे फुर दौरान हथु कयल गाॾियूं हुजनि या 550 में हथु कयल गाॾियूं हुजनि, उहे समूरियूं गाॾियूं जेके आहिनि हटड़ी थाणे ते सालनि जा साल बीठल रहनि थियूं। उन्हनि में मोटर साइकिलूं, रक्शा, कारूं, वैनूं, वैगनूं, ट्रैक्टर, ट्रालियूं ऐं ट्रकूं शामिल आहिनि ऐं केतिरियूं ई किरोड़नि जी मिल्कियतुनि जा जेको गाॾियूं आहिनि उहे हिते हटड़ी थाणे ते पयूं पए जेके सड़ी वञनि थियूं बरसातुनि दौरान या मक़सद उस ते बीठी हुजण जे दौरान। ही गाॾियूं जेके आहिनि उते मौजूदु हुजनि थियूं ऐं गाॾियूं उते उस ते सड़ी सुकी वञनि थियूं, उन जा पुर्ज़ा सड़ी वञनि था, पर उन्हनि जा को मालिक न थियण जे करे पुलिस जेका आहे रजिस्ट्रेशन करे हीअ हज़ारनि जी तइदाद में गाॾियूं जेके आहिनि उहे हटड़ी थाणे ते बीहारियूं वयूं आहिनि। ऐं हिते उन गाॾियुनि जी सार संभाल जे लाइ हिकिड़ो पुलिस वारो उते चौकीदार मुक़ररु थियल आहे, पर उहो बि केतिरनि ई ॾींहंनि खां इन जेको सो गाॾियुनि ते मौजूदु न आहे। गाॾियूं ईअं ई पयूं आहिनि ऐं गाॾियुनि जी हालति जेका आहे उहा गाॾियुनि जी हालति तमामु ख़राबु आहे ऐं उहे जेके गाॾियूं आहिनि उहे फुर में पकड़ियल हुजण दौरान या 550 में पकड़ियल हुजण दौरान को बि उनजो मालिक नथो थिए ऐं पुलिस उन्हनि खे लावारस करार ॾेई ऐं इन्हनि खे थाणे ते बीहारे छॾियो आहे। गाॾियूं थाणे ते बीठल आहिनि ऐं उन्हनि जा केस बि हली हली ख़तमु थी विया ऐं उन जूं जेके गाॾियूं आहिनि उनजो को बि मालिक न हुजण जे करे हैदराबाद जे हटड़ी थाणे ते जेको आहे सो केतिरे अरसे खां 20 सालनि खां इहे गाॾियूं जेके आहिनि हिते बीठल ई रहनि थियूं ऐं उन्हनि जी का मालिकी नथी थिए।